कुरान मुक़द्दस की सूरह ताहा जी आयत नंबर 116 का तिलावत है। अल्लाह तबारक व तआला इन आयतुनि जे अंदर हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं अम्मा हवा जो ऐं उन्हनि जे दुश्मन शैतान इब्लीस जो ज़िक्र करणु फरमायो। कुरान में मुख़्तलिफ़ जायुनि ते अल्लाह पाक इहो इंसान खे ॿुधाइणु फरमायो त इंसान शैतान तव्हांजो चिट्टो दुश्मन आहे ऐं इहे तव्हांजा ख़्यालात तव्हांजा विसविसा इहे जेके आहिनि शैतान तव्हांजा मटाईंदो रहंदो आहे, नेकीअ खां परे कंदो रहंदो आहे। इंसान जेकॾहिं इन नुक़्ते खे सम्झी पवे ऐं उनखे यकीन थी पवे त वाक़ई इहो शैतान जा विसविसा आहिनि, ख़्यालात शैतान जा आहिनि ऐं शैतान मुंहिंजो अज़ली दुश्मन आहे, त इंसान जेको आहे अल्लाह जे रस्ते खे छॾे करे कॾहिं बि शैतान जे रस्ते ते न हले। माण्हू खे सुस्ती थींदी आहे नमाज़ में, शैतान उनखे ख़्याल ॾींदो आहे त अल्लाह रहीम आहे, अल्लाह गफ़ूर रहीम आहे, माफ़ी ॾींदड़ आहे, महिरबानी कंदड़ आहे, मुला वतंदा टे ॾींदा, अल्लाह वॾो महिरबान आहे। इहे सॼी जहान जेको आहे नमाज़ नथो पढ़े, सभु जहन्नम में वेंदा, मुला जन्नत में वेंदा। अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि शैतान जेके आहिनि ख़्यालनि जा लस्सी जेका आहे घोटे घोटे हुनजे बूथ में जो विझे थो त उहो बि चवंदो वाह वाह पको जन्नती त माया भली खणी इहे लोड़ींदा वतन, पर हक़ीक़त में रब जेको आहे मुंहिंजे मथां चवंदा वरी दलील कहिड़ा ॾींदा, चवंदा त जेकॾहिं रब चाहे हा त अल्लाह तबारक व तआला मूंखे नमाज़ ते गेले वञे हा न, चओ बि पाण था त अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे। जेकॾहिं रब चाहे हा अल्लाह मूंखे गेले करे नमाज़ ते पुॼाए हा, रब से मूंखे छिके करे रोज़ो रखाए हा, अल्लाह तबारक व तआला मूंखे गेले करे तरावियां पढ़ाए हा। जॾहिं उहो नथो पढ़ाए जंहिंजो मतिलबु इहो आहे त माना अल्लाह मुंहिंजे इन निबाग ते राज़ी आहे। हालांकि इहो फ़लसफ़ो शैतानी फ़लसफ़ो आहे। अल्लाह तबारक व तआला इन फ़लसफ़े जो शिकार फरमाई त हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम बि थियो, पर इन आम इंसान या शैतानी सोच ऐं आदम अलैहिस्सलाम ऐं इंसानियत वारी सोच जे अंदरि फ़र्क़ु हिकिड़ो वाज़े आहे। उहो कहिड़ो फ़र्क़ु आहे? शैतान गुनाह कंदो आहे त उन ते पिशेमान नाहे थींदो, पिशेमान न थियण जे करे अल्लाह पाक उनखे रहंदो जेको आहे इन जहन्नम जे तरे जे अंदरि धिकींदो वेंदो आहे, नाफ़रमानी जे अंदरि किरंदो वेंदो आहे। इंसान ऐं आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका सोच आहे उन सोच जे अंदरि हिकिड़ी ख़ूबी रखियल आहे। उन खां ग़लती थींदी, आदम अलैहिस्सलाम खां ग़लती थी, इंसान उनजी औलाद आहे, आदम अलैहिस्सलाम वांगुरु उहो ग़लती कंदो, पर ग़लती करण खां बाद में पिशेमान थींदो, अल्लाह जे दर ते मोटी ईंदो, पंहिंजे गुनाहनि जी अची करे माफ़ी वठंदो। जहिड़ी तरह आदम अलैहिस्सलाम ऐं अम्मा हवा 40 सालनि ताईं रोई रोई करे पंहिंजा हाल जेके आहिनि बेहाल करे छॾियऊं। आख़िर जॾहिं रोईंदा रड़ंदा अल्लाह जी रहमत खे तलाश कंदा, सालनि जा साल रब खे ॻोल्हींदा रहिया, अल्लाह खां माफ़ी घुरंदा रहिया, बिलाख़िर अल्लाह तबारक व तआला ॿिन्ही जी मुलाक़ात जबल रहमत ते करणु फरमाई ऐं ॿिन्ही खे हमेशह जे लाइ अल्लाह तबारक व तआला माफ़ करणु फरमाई। इहा जेका इंसानी जी सोच आहे, इहा इंसानियत जी ख़ासियत आहे। इंसानियत जे अंदरि इहा अल्लाह तबारक व तआला क्वालिटी रखी आहे। गुनाह थींदो पर गुनाह ते पिशेमानी हुजे, शर्मिंदगी हुजे, अल्लाह जे साम्हूं तौबा ऐं ज़ारी हुजे, आजिज़ी हुजे। माण्हू जेको आहे पंहिंजे गुनाहनि ते अल्लाह जे साम्हूं शर्मिंदो थी करे हीअं हथड़ा खणी करे रब खे ॿाॾाए। काइनात जे अंदरि काई शइ अहिड़ी न आहे जेका अल्लाह तबारक व तआला जे हथ में न आहे ऐं अल्लाह पाक हर जाइज़ मुराद ऐं जाइज़ मुतालबो बाने जो रब साईं पूरो करण थो फरमाए। अवां जेको आहे हिन रमज़ान जे अंदरि रातिनि जे अंदरि जंहिं ॾींहं जे अंदरि अवां अल्लाह पाक खां घुरी त ॾिसो, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो उजीब दावत दाई इज़ा दान, फरमाए त बाना जंहिं वक़्त में तूं मूं अल्लाह जी ज़ात खे सॾे थो, मां अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे सॾ खे ॿुधण थो फरमायां ऐं तुंहिंजे सॾ जो जवाबु ॾियण थो फरमायां। सो अहिड़ी तरह क़ुरान फरमायो आदम अलैहिस्सलाम ऐं इब्लीस जे इन तक़ाबुल खे क़ुरान बयान फरमायो। फरमाईंदा वइद कुल्ला लिल मलाइकति इसजुदू लिआदम फसजदू, असां चयोसीं मलाइकनि खे, अल्लाह पाक इज़त ऐं शरफ़ अता फरमायो आदम अलैहिस्सलाम खे। काइनात जे अंदरि हमेशह ॿिनि क़िस्मनि जा सजदा जेके आहिनि जाइज़ रहिया आहिनि। हिकिड़ो सजदो इबादत जो सजदो, ॿियो सजदो ताज़ीम वारो सजदो। इबादत वारो सजदो ख़ासो आहे अल्लाह जी ज़ात जो। इबादत वारो सजदो न फ़रिश्तनि कयो, न कंहिं इंसान खे इजाज़त आहे अल्लाह खां सवाइ कंहिंखे करण जी, पर ताज़ीम जो सजदो हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां अॻु में ॿियनि उम्मतुनि जे अंदरि उन्हनि जी शरीयतुनि जे अंदरि जाइज़ हूंदो हुयो। हिन उम्मत मुहम्मदीअ खे अल्लाह तबारक व तआला तौहीद जी बरकत सां एॾो नवाज़ुन फरमायो जो तज़ीम वारो इज़त वारो सजदो ऐं रुकू बि ग़ैरुल्लाह जे अॻियां करण खे हराम करे छॾे। उलमा लिखनि था जेकॾहिं को माण्हू सिधो सो सजदो करे थो बुत खे या असनाम खे या अल्लाह खां सवाइ ग़ैर खे, त बग़ैर कंहिं शक ऐं शुबे जे सम्झबो त इहो काफ़िर आहे। पर जेकॾहिं को माण्हू सजदो या रुकू करे थो पंहिंजे अबे अम्मा खे क़बर जे साम्हूं या कंहिं बुज़ुर्ग मुर्शिद जे साम्हूं, पोइ खणी उन ते उनजी वज़ाहत वठबी, बाबा तो इहो सजदो छो कयो? जेकॾहिं
इबादत जो सजदो कई उन जे साम्हूं त काफ़िर थी वियो। जेकॾहिं तहज़ीम वारो सजदो कई उन जे साम्हूं त इहो हराम थी वियो, गुनाहगार थी वियो। जेकॾहिं काफ़िर आहे कलमो पढ़ी करे नओं मुसलमान थींदो। जेकॾहिं हराम कम कई त गुनाह खां तौबा ताइब थी करे अल्लाह जे साम्हूं पंहिंजी माफ़ी वठी करे वरी जेको आहे पंहिंजो पाण खे गुनाहनि खां पाक ऐं साफ़ कंदो। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक ताज़ीम वारो सजदो करायो तमाम फरिश्तनि खां। ऐं फरिश्तनि जा बि क़िस्म आहिनि। हिकिड़ा मलय आला वाला फरिश्ता, ॿिया आला इल्लियीन वारा जेके उते जन्नतनि जो वेठा था हिसाब किताब लिखनि। ॿिया वरी हामिलीन अर्श, अल्लाह जे अर्श खे जेके फरिश्ता कयूं बीठा आहिनि। ऐं उन खां बाद में वरी पोइ आसमाननि जा तरतीब वार फरिश्ता, पोइ वरी जेके फिज़ा जे अंदरि फरिश्ता आहिनि। ॿिया वरी असफलुस साफिलीन वारा जेके हेठि जेके आहिनि धरतीअ ते जिन जी ड्यूटी रखियल आहे। इहे सभु जो सभु फरिश्ता फरमाई त अल्लाह पाक फरमायो त इहो फसजदल मलाइकतु कुल्लुहुम, जीअं रब जो हुकुम थियो इज़त ऐं अज़मत वारो सजदो सभिनी हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे करण फरमायो। अल्लाह जो जीअं हुकुम थियो सभिनी सजदो कयो इल्ला इब्लीस। फरमाई त इब्लीस इनकार कयो। फरमाइनि था इब्लीस अलाए केतिरा साल, हज़ारे लखे साल अल्लाह तबारक व तआला जी इबादत कई पर फरिश्तो कोन हुयो। इब्लीस फरिश्तो कोन हुयो, हुयो जेको आहे जिन्नात जी पैदाइश। पंहिंजे क़ुरान फरमायो आहे त इहो जेको असां हिनखे पैदा कयोसीं जिन्नात जी मख़लूक़ मां, पर उहो इबादत कंदे 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 वञी फरिश्तनि जी जमात सां वञी करे गॾिजी वियो हलियो। पर चूंकि उन जे अंदरि सरकशी हुई, तकब्बुर हुयो, माफ़ी उन जे अंदरि न हुई ऐं उन जे अंदरि आजिज़ी ऐं इनकिसारी न हुई, तंहिंजे करे अल्लाह पाक उनखे रांदा दरबार करे छॾियो। जीअं उन नाफ़रमानी कई सॼे हज़ारनि ऐं लखनि सालनि जी इबादत अल्लाह पाक उनजी तबाही बर्बाद करे छॾी। छाजे करे अल्लाह जो हिकिड़ो हुकुम मञण खां इनकार कई। ऐं उहो हिकिड़ो हुकुम छो न मञी? चओ तकब्बुर जे करे। उन जो क़ुरान फरमाई त उन शैतान बि दलील ॾिनो। जीअं काफ़िर खे दलील हूंदो आहे न, नाफ़रमान खे बि दलील हूंदो आहे, बेनमाज़ी खे बि दलील हूंदो आहे, शैतान बि दलील ॾिनो। चई त ख़लक़तनी मिन नारिन व ख़लक़तहू मिन तीन। चई त तो मूंखे बाहि मां पैदा कयो, हिनखे तो मिटीअ मां पैदा कयो। अकुल ई पंहिंजो ज़हन हलाई त माना बाहि उन खां बुलंद आहे, मिटी हेठि आहे, तंहिंजे करे हेठि वारे खे मां बुलंद वारो कीअं सजदो कयां? पंहिंजे अकुल जे करे फेल थी वियो। अल्लाह तबारक व तआला क़यामत ताईं उन जे मथां लानतुनि जी बरसात वसाइण फरमाई ऐं क़यामत खां बाद में उनखे हमेशह जहन्नम में करार ॾियणु फरमाई। तंहिंजे करे इन मां मालूम थियो त रब जे हुक्म जे बारे में अकुल न हलाइबो। अल्लाह फरमाए त नमाज़ पढ़ो पढ़बी, अल्लाह फरमाए रोज़ो रखो रखबो, अल्लाह फरमाए तरावी पढ़ो पढ़बियूं, अल्लाह तबारक व तआला फरमाए माउ पीउ जो अदब कयो कबो, अल्लाह पाक फरमाए त हराम खां बचबो ऐं जेको आहे इन खां व्याज खां ऐं मुख़्तलिफ़ जेके कूड़ गिलाऊं ग़ीबतूं हिक ॿिए जा हक़ दॿाइण खाइण जेके बि ज़ुल्म जा कम आहिनि अल्लाह जे रसूल हुकुम फरमायो इन्हनि खां छॾियो बचबो। हाणे जेकर हिननि जी हिकमत सम्झ में अचे त बिस्मिल्लाह, हिकमत सम्झ में न अचे तॾहिं बि जेको आहे चइबो त आमन्ना बिरब्बिल आलमीन, असां रब्बुल आलमीन जे हुक्म जे मथां ईमान आंदोसीं। जीअं मुंहिंजे रब हुकुम कयो असां पंहिंजे रब जे हुक्म ते हमेशह सचा ऐं सिधा थी करे बीठासीं। अल्लाह जो हुकुम सम्झ में अचे, बाबा क़ुरान में लिखियो पियो आहे न अक़ीमु सलात, नमाज़ क़ाइम कयो। हाणे हुन जे अंदरि अकुली ऐं नकुली दलील ॾियण जी कहिड़ी ज़रूरत? हा, हुन जे अंदरि माण्हू सम्झी सघे थो नमाज़ छो फर्ज़ थी, इहा सम्झण इर्तिक़ा ऐं इल्म वारो जेको आहे जहान पियो हलंदो, पर इनकार जी गुंजाइश कॾहिं बि न आहे। क़ुरान फरमाए त वकुलना या आदम इन हादा, असां आदम अलैहिस्सलाम खे चयोसीं ए आदम इन हादा अदुव्वुल लक, इहो शैतान तुंहिंजो दुश्मन आहे, वली ज़ौजिक ऐं तुंहिंजे घरवारी जो दुश्मन आहे, फला युख़रिजन्नकुमा मिनल जन्नति फतशक़ा, ख़्याल कजांइ तव्हांखे जेको आहे जन्नत मां न कढे फतशक़ा, पोइ तव्हां तकलीफ़ में अची वेंदा। हाणे अल्लाह पाक पहिरियां उन्हनि खे आगाह करण बि फरमायो त आदम ख़्याल कजांइ इहो शैतान तव्हां खां अहिड़ी ग़लती न कराए विझे जंहिं ग़लती जे करे तव्हां जन्नत खां निकिरी पओ। अल्लाह पाक इंसान खे बि पहिरियां आगाह करणु फरमायो, इंसान पहिरियां खां जेको आहे तयारु रहिजांइ, ईअं न थिए जो शैतान तव्हां खां ज़िंदगी में अहिड़ियूं ग़लतियूं कराए जो तव्हां वींदड़ हुजो जन्नत जे तरफ़ ऐं जन्नत खे छॾे करे तव्हां रवाना थी वञो जहन्नम जे तरफ़। इन खां पंहिंजो पाण खे बचाइबो। अल्लाह जे क़ुरान जेको इंसान खे हमेशह तंबीह करणु फरमाई फतशक़ा, साईं उन खां पोइ तकलीफ़ में पइजी वेंदा, जन्नत खां निकिरंदा त इन लक अल्लाह तजुआ फीहा वला तारा, फरमाई बेशक अल्लाह तबारक व तआला तव्हांजे लाइ बंदोबस्त करणु फरमायो इन जन्नत जे अंदरि तव्हांखे बुख बि कोन्हे। अल्लाह त जो बुनियादी ज़रूरतूं अल्लाह पाक बयानु फरमाई त बुख बि अव्हांखे हिन जन्नत जे अंदरि न आहे, वला तारा इन जे अंदरि बेलिबास बि न आयो। माना इंसान असुल जेको आहे लिबास आयो आहे, इहो उघाड़ो करणु इहो जेको आहे शैतान जी सिफ़त आहे। शैतान जी कोशिशि आहे त इंसान खे उघाड़ो करे इन कल्चर जे नाले ते या जेको आहे रोशन ख़्याली जे नाले ते पहिरियां औरतुनि खे जेको उघाड़ो करे पोइ वरी मर्दनि खे उघाड़ो करे। असुल अल्लाह तबारक व तआला इंसान खे पैदा फरमायो आदम अलैहिस्सलाम खे, पहिरियां हुनजे खाधे पीते जो बंदोबस्तु करणु फरमाई ऐं फरमाई ॿिए नंबर ते अल्लाह पाक हुनजो जन्नत जे अंदरि लिबास जो बंदोबस्तु करणु फरमाई। वअन्नक ला तज़मउ
फरमाई इन जन्नत जे अंदर तवां जे लाइ अल्लाह पाक बंदोबस्त करण फरमायो त तवां खे इन जन्नत जे अंदर उञ न लगे वला तदहा। ऐं चौथे नंबर ते इहो बंदोबस्त फरमाई त तवां खे जन्नत जे अंदर कंहिं बि क़िस्म जी उस न लगे। माना तवां खे पंहिंजी छतरी नहीं, जंहिं छत जे करे तवां पंहिंजो पाण खे उस खां इन्हनि शयुनि खां महफ़ूज़ रखी सघो था। अॻिते अल्लाह तबारक व तआला इन किसे खे जारी रखणु फरमायो। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।